नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। इस्लामाबाद में क़त्ल थियल नूर मुक़द्दम केस जो फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे फाही जी सज़ा ॿुधाई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। अदालत पारां इन केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो हो, जेको अॼु 1:30 वॻे ॿुधाइण जो चयो वियो। हिन वक़्तु फ़ैसिलो साम्हूं अची चुको आहे। अदालत पारां इन केस में गिरफ़्तार जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे फाही जी सज़ा ॾिनी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। इस्लामाबाद में क़त्ल थियल नूर मुक़द्दम केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे मौत जी सज़ा जो हुकुम ॾिनो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। इस्लामाबाद जी अदालत पारां जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे मौत जी सज़ा ॿुधाई वई आहे। नूर मुक़द्दम क़त्ल केस जो फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे मौत जी सज़ा जो हुकुम ॾिनो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। अदालत पारां इन केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो हो, जेको हिन वक़्तु ॿुधायो वियो आहे। नूर मुक़द्दम क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे मौत जी सज़ा ॿुधाई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे अदालत मौत जी सज़ा ॿुधाई आहे। नूर मुक़द्दम क़त्ल केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो हिन वक़्तु ॿुधायो वियो आहे। केस में गिरफ़्तार जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे मौत जी सज़ा ॿुधाई वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। नूर मुक़द्दम क़त्ल केस जो फ़ैसिलो अची चुको आहे। जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे मौत जी सज़ा ॿुधाई वई आहे। अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इन केस में गिरफ़्तार जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे मौत जी सज़ा जो हुकुम ॾिनो वियो आहे। नूर मुक़द्दम क़त्ल केस जो फ़ैसिलो अची वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियूं पिया। इस्लामाबादी सेशन कोर्ट पारां इहो फ़ैसिलो जारी कयो वियो आहे। जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे मौत जी सज़ा जो हुकुम ॾिनो वियो आहे। नूर मुक़द्दम क़त्ल केस जो फ़ैसिलो अदालत पारां ॿुधायो वियो आहे। जवाबदार जेको गिरफ़्तार आहे इन केस में ज़ाहिर जाफ़र, उन खे मौत जी सज़ा जो हुकुम ॾिनो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। नूर मुक़द्दम क़त्ल केस जो फ़ैसिलो अदालत पारां ॿुधायो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे अदालत मौत जी सज़ा जो हुकुम ॾिनो आहे ऐं थेरेपी वर्क्स जा जेके अमलदार आहिनि, उन्हनि खे अदालत इन केस में बरी करे छॾियो आहे। गिरफ़्तार जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे अदालत मौत जी सज़ा जो हुकुम ॿुधायो आहे। नूर मुक़द्दम क़त्ल केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो अदालत ॿुधाए छॾियो आहे। गिरफ़्तार जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे मौत जी सज़ा जो हुकुम ॾिनो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। इस्लामाबाद जी अदालत नूर मुक़द्दम क़त्ल केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे ऐं गिरफ़्तार जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे मौत जी सज़ा जो हुकुम ॾिनो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। नूर मुक़द्दम क़त्ल केस जो फ़ैसिलो अदालत पारां ॿुधायो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे अदालत मौत जी सज़ा जो हुकुम ॾिनो आहे। इन केस में नामज़द थेरेपी वर्क्स जे अमलदारनि खे अदालत बरी करे छॾियो आहे। गिरफ़्तार जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे अदालत पारां मौत जी सज़ा जो हुकुम ॾिनो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। इस्लामाबाद जी अदालत नूर मुक़द्दम क़त्ल केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। गिरफ़्तार जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे अदालत मौत जी सज़ा जो हुकुम ॾिनो आहे। 20 जुलाई 2021 में इस्लामाबाद जे एफ सेक्टर में नूर मुक़द्दम खे बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो हो, जंहिंजो फ़ैसिलो जेको आहे अदालत पारां ॿुधायो वियो आहे ऐं गिरफ़्तार जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे अदालत मौत जी सज़ा जो हुकुम ॾिनो आहे।
ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। नूर मुक़दम क़त्ल केस जो फ़ैसिलो अची वियो आहे। जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे अदालत मौत जी सज़ा जो हुकुम ॿुधाए छॾियो आहे। सेशन कोर्ट नूर मुक़दम क़त्ल केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। सेशन कोर्ट थेरेपी वर्क्स जे समूरनि मुलाज़िमनि खे बरी करे छॾियो आहे। 20 जुलाई 2021 ते नूर मुक़दम खे बेदर्दीअ सां तशद्दुद जो निशानो बणाए क़त्ल कयो वियो। इन मामले में गिरफ़्तार जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे अदालत मौत जो फ़ैसिलो ॿुधायो आहे। अदालत ज़ाहिर जाफ़र खे फाही जी सज़ा ॾेई छॾी आहे। नूर मुक़दम क़त्ल केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो अदालत ॿुधाए छॾियो आहे। जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे मौत जी सज़ा जो हुकुम ॾिनो वियो आहे। अदालत पारां इन अहम नोयत जे केस जूं तकिड़े बुनियादनि ते ॿुधणियूं कयूं वियूं आहिनि ऐं 3 महीननि जे अंदर ई इन केस खे उकलायो वियो आहे। सेशन कोर्ट थेरेपी वर्क्स जे समूरनि मुलाज़िमनि खे बरी करे छॾियो आहे ऐं जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे अदालत फाही जी सज़ा ॿुधाई आहे। इस्लामाबाद में 20 जुलाई 2021 ते नारी नूर मुक़दम खे बेदर्दीअ सां तशद्दुद जो निशानो बणाइण खां पोइ क़त्ल कयो वियो हो। अदालत तकिड़े बुनियाद ते इन केस जूं ॿुधणियूं कंदे 3 महीननि में इहो केस उकलाए छॾियो आहे ऐं महफ़ूज़ कयल जेको फ़ैसिलो आहे उहो अदालत पारां ॿुधायो वियो आहे। अदालत गिरफ़्तार जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे फाही जी सज़ा जो हुकुम ॾिनो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। इस्लामाबाद जी सेशन कोर्ट नूर मुक़दम क़त्ल केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। सेशन कोर्ट थेरेपी वर्क्स जे समूरनि मुलाज़िमनि खे बरी करे छॾियो आहे। इन मामले जा वधीक तफ़सील मालूम कयूं था इस्लामाबाद में टाइम न्यूज़ जो रिपोर्टर ज़ुल्फ़कार गुरामानी असां सां टेलीफोन लाइन ते आहे। ज़ुल्फ़कार, छा तफ़सील आहिनि? अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो आहे। जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे फाही जी सज़ा जो हुकुम ॾिनो वियो आहे। जी मेहताब, नूर मुक़दम क़त्ल केस जे हवाले सां इस्लामाबाद सेशन कोर्ट जे अंदर जेको फ़ैसिलो महफ़ूज़ थियल हो उहो फ़ैसिलो हींअर ॿुधायो वियो आहे। ज़ाहिर जाफ़र जेको इन केस जे अंदर जवाबदार हुयो, मुलज़िम हुयो, उनखे फाही जी सज़ा ॿुधाई वई आहे। फ़ैसिलो महफ़ूज़ थियल हुयो। ही 22 फ़रवरी ते अदालत फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो नूर मुक़दम क़त्ल केस जे हवाले सां ऐं उन खां पोइ हींअर जेको फ़ैसिलो आयो आहे उनमें ज़ाहिर जाफ़र खे फाही जी सज़ा ॿुधाई वई आहे। इफ्तिखार ऐं जमील जेकी मुलाज़िम हुआ उन्हनि खे 10 साल सज़ा ॿुधाई वई आहे, जॾहिं त उन खां अलावा बाक़ी जेकी थेरेपी वर्क्स जा मुलाज़िम हुआ उन्हनि खे बरी करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अदालत जे अंदरि ज़ाहिर जाफ़र जेको हिन क़त्ल केस में जंहिंखे फाही जी सज़ा ॿुधाई वई आहे उनजो वालिद ज़ाकिर जाफ़र बि मौजूदु हुयो ऐं ॿिया जेकी वकील ऐं उन खां अलावा हिन केस जे हवाले सां जेकी शाहिद हुआ उहे बि मौजूदु हुआ। अदालत इहो फ़ैसिलो ॾिनो आहे त 20 जुलाई 2021 में जेको ही नूर मुक़दम क़त्ल केस जो वाक़ियो थियो इस्लामाबाद जे F7 सेक्टर में उनजो तक़रीबन 4 महीननि खां वधीक जेकी हिते ॿुधणियूं थियूं ऐं उन हवाले सां फ़ैसिलो 22 फ़रवरी ते महफ़ूज़ कयो वियो। उहो फ़ैसिलो हींअर इहो तय हो त हींअर इहो फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। उन हवाले सां ही फ़ैसिलो हींअर साम्हूं आयो आहे जंहिंमें ज़ाहिर जाफ़र खे फाही जी सज़ा, इफ्तिखार ऐं जमील खे 10 साल जी सज़ा ॿुधाई वई आहे। उन खां अलावा बाक़ी जेकी थेरेपी वर्क्स जा मुलाज़िम हुआ उन्हनि खे आज़ादु करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। जी ज़ुल्फ़कार, इन केस जे हवाले सां पसमंद जेको आहे उहो ॿुधाइजो। जीअं मां ॿुधायो त 20 जुलाई 2021 ते F7 सेक्टर में नारी नूर मुक़दम खे बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो। केतिरा जवाबदार इब्तिदाई तौर ते इन केस में गिरफ़्तार कया विया हुआ ऐं थोरो वाज़े कजो त कहिड़नि कहिड़नि जवाबदारनि खे अदालत पारां सज़ा ॾिनी वई आहे? जी मतिलब 20 जुलाई 2021 ते वाक़ियो थियो इस्लामाबाद जे F7 सेक्टर जे अंदरि ऐं उन दौरान जेकी शुरुआती तौर ते ज़ाहिर जाफ़र, इफ्तिखार, जमील, दिलीप ऐं ॿिया जेकी मुलाज़िम थेरेपी वर्क्स जा मुलाज़िम हुआ उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो। 22 फ़रवरी ते ही के फ़ैसिलो जेको महफ़ूज़ कयो वियो ऐं इहो महफ़ूज़ थियल फ़ैसिलो हींअर ॿुधायो वियो आहे। अदालत जे अंदरि इहो बि चयो वियो आहे त इफ्तिखार ऐं जमील जेकी मुलाज़िम हुआ उन्हनि खे 10 साल जी जेका सज़ा अचे थी उन्हनि जे हवाले सां इहो चयो आहे त ही जेकॾहिं चाहिनि हा त नूर मुक़दम क़त्ल केस जे हवाले सां पंहिंजो किरदारु अदा करे सघनि पिया, उनखे बचाए सघनि पिया, पर हिननि उन हवाले सां को बि पंहिंजो किरदारु अदा न कयो। जॾहिं त थेरेपी वर्क्स जा जेके मुलाज़िम हुआ उहे हिन केस में बेॾोही करार ॾिना विया आहिनि। उन्हनि खे आज़ादु करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। 20 जुलाई
2021 ते ही वाक़ियो थियो हो ऐं उन खां पोइ ही केस जेको आहे F7 सेक्टर इस्लामाबाद जे अंदरि हिकु घर जे अंदरि थियो। बेदर्दी सां नूर खे क़तल कयो वियो हो। ज़ाहिर जाफ़र ते ही केस साबित थियण खां पोइ उनखे फाही जी सज़ा ॿुधाई वई आहे। जस्टिस अतार रब्बानी जी अदालत हींअर उहो फ़ैसिलो जेको महफ़ूज़ थियल फ़ैसिलो 22 फ़रवरी ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो, उहो फ़ैसिलो हींअर उन हवाले सां जेके तफ़सील आहिनि उहे बि इन हवाले सां तफ़सीली फ़ैसिलो साम्हूं ईंदो। पर हींअर जेका महफ़ूज़ थियल जेको फ़ैसिलो आहे उन में ज़ाहिर जाफ़र खे फाही जी सज़ा, इफ़्तिख़ार ऐं जमील जेकी हिन केस जे अंदरि वधीक जेकी मुल्ज़िम जवाबदार हुआ उन्हनि खे 10 साल जी सज़ा ॿुधाई वई आहे। जेकी बाक़ी इतराफ़ी वर्क्स जा मुलाज़िम हुआ उन्हनि खे आज़ादु कयो वियो आहे। मजमूई तौर ते 3 जेकी जवाबदार हुआ उन्हनि खे सज़ा आई आहे, ॿियनि खे आज़ादु करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। 22 फ़रवरी ते ही फ़ैसिलो महफ़ूज़ थियो हो। 20 जुलाई 2021 ते ही वाक़ियो थियो F7 सेक्टर में, जंहिंखां पोइ मुसलसल ही जेको 4 महीना 8 ॾींहंनि ताईं ही केस हलंदो रहियो। 19 गवाह हिन केस जे अंदरि अदालत जे अंदरि आया, उन्हनि पंहिंजो बयानु ॾिनो ऐं उन खां पोइ ही फ़ैसिलो महफ़ूज़ थियो। 22 फ़रवरी ते हींअर जेको जवाबदार आहे हिन केस जे अंदरि ज़ाहिर जाफ़र उनखे फाही जी सज़ा ॿुधाई वई आहे। जी ठीक है, ज़ुल्फ़िकार अवां टेलीफोन लाइन ते ही रहिजो। नाज़रीन सां ही ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। नाज़रीन, इस्लामाबाद जी सेशन कोर्ट जेका आहे ही महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। जस्टिस अता रब्बानी 22 फ़रवरी ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो अॼु ॿुधायो आहे ऐं जवाबदार जेको आहे ज़ाहिर जाफ़र उनखे अदालत फाही जी सज़ा ॿुधाई आहे। इन केस में ॿिया जेके गिरफ़्तार जवाबदार आहिनि इफ़्तिख़ार ऐं जमील, उन्हनि खे सहूलियतकारी करण जे इल्ज़ाम हेठि अदालत पारां 10 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त जेकॾहिं ॿई जवाबदार इफ़्तिख़ार ऐं जमील चाहिनि हा त ज़ाहिर जाफ़र खे इहो कुदो अमल करण खां रोके सघनि पिया, पर उन्हनि अहिड़ो कुझु बि न कयो, जंहिंजे करे उन्हनि खे बि 10 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे फाही जी सज़ा अदालत ॿुधाई आहे। 20 जुलाई 2021 में F7 सेक्टर आहे इस्लामाबाद जो, उन इलाइक़े में नारी नूर मुक़दम खे बदतरीन तशद्दुद जो निशानो बणाइण खां पोइ क़त्ल कयो वियो हो, जंहिंजे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे अदालत फाही जी सज़ा ॿुधाई आहे ऐं ॿिया जेके 2 जवाबदार आहिनि इफ़्तिख़ार ऐं जमील, उन्हनि खे अदालत 10 साल कैद जी सज़ा ॿुधाई आहे। केस में नामज़द थेरेपी वर्क्स जा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे अदालत बाइज़त बरी करे छॾियो आहे। ज़ुल्फ़िकार गुरामानी इस्लामाबाद में टाइम न्यूज़ जो रिपोर्टर असां टेलीफोन लाइन ते आहे। ज़ुल्फ़िकार, न रुगो पाकिस्तान में पर इंटरनेशनल लेवल ते भी इन केस में मीडिया जो नज़रूं हुयूं। तारीख़ी फ़ैसिलो हाणे अदालत जो साम्हूं अची चुको आहे। अदालत को टाइम फ्रेम या तारीख़ ॾिनी आहे त कॾहिं इन जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे फाही जेका आहे उहा ॾिनी वेंदी? जी मेहताब, हिन केस जे हवाले सां तफ़सीली फ़ैसिलो त अञा अचिणो आहे। जेको महफ़ूज़ थियल फ़ैसिलो हो उहो फ़ैसिलो हींअर इस्लामाबाद सेशन कोर्ट जे अंदरि जस्टिस अता रब्बानी पारां पढ़ी करे ॿुधायो वियो आहे ऐं ही जॾहिं फ़ैसिलो तफ़सीली तौर ते साम्हूं ईंदो त इन जा अञा बि क़ानूनी पासा वधीक बि साम्हूं ईंदा ऐं ही जेको प्रोसेस आहे उन प्रोसेस जे हवाले सां बि इहो उन में तफ़सील साम्हूं ईंदो। वकील बि इन हवाले सां इहो ॿुधाईंदा त ही जेको केस जेको इस्लामाबाद सेशन कोर्ट जे अंदरि आहे त इहो इन खां अॻिते इस्लामाबाद हाई कोर्ट या उन खां अॻिते बि हली सघे थो या उन हवाले सां क़ानूनी तौर ते उनखे क़ानूनी तरीक़ेकार छा हूंदो ऐं उन हवाले सां त अञा ही सुप्रीम जेको इस्लामाबाद सेशन कोर्ट जे अंदरि जो जेको फ़ैसिलो आहे उहो अचिणो आहे। पर हींअर जेको जस्टिस अता रब्बानी पारां जेको फ़ैसिलो महफ़ूज़ थियल हो उहो फ़ैसिलो साम्हूं अची वियो आहे। जेको 22 फ़रवरी ते फ़ैसिलो महफ़ूज़ थियल हुयो, उन हवाले सां इहो ॿुधाईंदो हलां त 20 जुलाई 2021 ते ही वाक़ियो थियो इस्लामाबाद जे सेक्टर F7 जे अंदरि, जंहिंखां पोइ सॼे पाकिस्तान जे अंदरि मज़ेदार कैरेमल में ठहियल कैंडी बिस्किट सिर्फ़ कैंडी में आहे इहा ख़ास मिठास जेका कंहिं ॿिए में किथे। फ़ैसिलनि जे हवाले सां, इंसाफ़ जे हवाले सां ऐं इंसानी हक़नि जा जेके मामला आहिनि, ख़ासि तौर ते इस्लामाबाद पाकिस्तान जो कैपिटल सिटी आहे, उन अंदरि ही हिन क़िस्म जा वाक़िया थियण खां पोइ हिन केस जेको आहे उहो हिकिड़ी आलमी सतह जो रुख अख़्तियार कयो हो ऐं उहो इंतज़ारु कयो पियो वियो त फ़ैसिला जेकी अदालतुनि जे अंदरि इहो बि तइ थियल आहे त जेकॾहिं इन क़िस्म जा फ़ैसिला। ठीक है, ज़ुल्फ़िकार गुरामानी, महिरबानी अवां जी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।